ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أما بعد، فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبئی دوست دل جی محبت سان با آواز بلند مدینے جے میرے تے درود شریف جو نظرانو پیش کیو. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. عزیزان محترم برادر، بالخصوص اج جن اجتماع جا میزبان ان مدرسے مسجد جا منتظمین حضرات، اسٹیج تے موجود اکابر علماء اکرام،
बिलखुसूस जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशर फ़िरोज़ा जनरल सेक्रेटरी उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं अब्दुल अलीम गांगरो साहब, असांजे उस्ताद शेखुल अरब वल आजम हज़रत साईं क़ारी मोहम्मद अली मदनी नव्वर अल्लाहु मरक़दहू जा फ़र्ज़ंद अर्जुमन हज़रत साईं क़ारी मुजीबुर रहमान मदनी साहब, अकाबिर उलमाए कराम ज़ुअमाए ज़ाम पिंडाल में मौजूद हिन ॻोठ ऐं आस पास जा गैरतमंद मुस्लिमों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा बेहद एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांखे अॼु जे हिन इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां तव्हांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे ऐं साथियुनि जी कैफ़ियत बि ॿुधाए थी त वेही वेही हाणे उन्हनि जे मथां बि सर्दी जा असरात ज़ाहिर थियण शुरू थी विया आहिनि। लंबी चौड़ी गुफ़्तगू न आहे कहणी, ख़त्मुल क़ुरान जो मौक़ो आहे ऐं क़ुरान मजीद जे हाफ़िज़नि पंहिंजे सीने में अल्लाह जे पाक कलाम खे महफ़ूज़ कयो, यादि कयो। मदरसनि ऐं मस्जिदुनि जूं ख़िदमतूं कंहिंखां लिकियल छुपियल न आहिनि। मदरसनि जी तारीख़ ॾाढी पुराणी तारीख़ आहे। असां जॾहिं मदरसनि जे हसब ऐं नसब ऐं सिलसिले खे खणी करे ॾिसूं था त इहो सिलसिलो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी ते पहुचे थो। पहिरें मदरसे जो बुनियाद जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बाक़ायदा जेको मदरसो क़ाइम फरमायो उहो दार अरकम में क़ाइम थियो। 40 जे क़रीब मुसलमान मर्द ऐं औरतूं उन मदरसे में पहिरियां शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हुयूं जिन जा उस्ताद जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ऐं उन मदरसे में फारिग़ तहसील थींदड़ या उन मदरसे में पढ़ंदड़ हर शागिर्द खे इहो हुकुम हो त जेतिरो क़ुरान हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पढ़ंदो ॿुधंदो उनखे हुकुम हो त पंहिंजे घर में वञी क़ुरान पढ़। तरबियत जो मिजाज क़ुरान मजीद इहो अपनायो त जेको भी इस्लाम जे दायरे में अचे यतलू अलैहिम आयातिही उन्हनि जे आॾो क़ुरान पढ़ो, उन्हनि खे हुकुम कयो त क़ुरान पढ़नि, छो त क़ुरान डायरेक्ट इंसान जे दिल ते असर कंदो आहे। हे कलाम इलाही आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कलाम आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जो ताल्लुक इंसान जे जिस्म सां न आहे बल्कि इंसान जे दिल सां आहे। अल्लाह जी ज़ात जो ताल्लुक इंसान जे दिल सां आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान खां उन जी दिल घुरी आहे, जिस्म न घुरियो अथई। तव्हां बुज़ुर्गनि खां खोड़ ॿुधो हूंदो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक हदीसूं बि ॿुधियूं हूंदियूं, कम मिन साइमिन कम मिन क़ाइमिन, खोड़ अहिड़ा निमाज़ी जेके सॼी सॼी राति निमाज़ था पढ़नि सवाइ उथ वेह करण जो कुझु नथो मिले। हालांकि निमाज़ पढ़नि था सिर्फ़ु इन जे करे जो दिलि सां निमाज़ नथा पढ़नि। निमाज़ उहा क़बूल आहे जेका ख़ुशू ख़ुज़ू ऐं दिलि सां पढ़ी वञे, इबादत उहा क़बूल आहे जेका दिलि सां कई वञे, रोज़ो उहो क़बूल आहे जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जी नीयत सां दिलि सां रखियो वञे। उनजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त बाने खां मोहब्बत में दिल घुरी आहे, दिल खपे। बाना तुंहिंजो जिस्म न खपे, तुंहिंजी दिल मां रब खे खपे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ताल्लुक बाने जे क़ल्ब सां आहे, उन जे करे हे अल्लाह जो कलाम भी डायरेक्ट बाने जे दिल ते असर कंदो आहे। तॾहिं हुकुम यतलू अलैहिम आयातिही, क़ुरान पढ़ो, क़ुरान जी तिलावत कयो, इन्हनि खे क़ुरान पढ़ी ॿुधायो। जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाहु अन दायरे इस्लाम में आयो, आका जी ख़िदमत में ईंदा हा। जनाब जिब्राईल क़ुरान मजीद खणी ईंदो हो, आका तिलावत कंदा हा, जनाब अबू बकर ॿुधंदो हो। आका हुकुम कंदा अबू बकर हाणे इहो ई क़ुरान तू पढ़। जनाब अबू बकर पंहिंजे घर जे सिहन में चबूतरो ठाहे छॾियो, उन चबूतरे ते वेठो आहे। जेतिरो क़ुरान हुज़ूर खां ॿुधे थो जनाब अबू बकर ओतिरो क़ुरान पढ़े थो। अबू बकर क़ुरान पंहिंजे घर जे चबूतरे ते थो पढ़े। तकलीफ़ कुरैश मक्का के थी थे, मुशरिकीन मक्का के थी थे, गॾिजी अचनि था अबू बकर वटि त क़ुरान न पढ़। जी छो न पढ़ा? जी तू क़ुरान पढ़े थो, असर असांजे औरतुनि ते थो थिए, असर असांजे नौजवाननि ते थो थिए, असर असांजे बच्चनि ते थो थिए। हे असांजा नौजवान, हे औरतूं, हे सभई क़ुरान ॿुधनि था, उन्हनि जे दिलनि ते असर थिए थो। मालूम थियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे कलाम में एॾी तासीर रखी आहे त क़ुरान मजीद डायरेक्ट इंसान जे दिल ते असर कंदो। उनजे करे क़ुरान मजीद
जे पढ़ण पढ़ाइण जो हुकुम ॾिनो वियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो खैरुकुम मन तअल्लम अल क़ुरआन व अल्लम, भले में भलो उहो आहे जेको क़ुरान पढ़े ऐं क़ुरान पढ़ाए। मिजाज नबूवत भी इहो हो, यतलू अलैहिम आयातिही, क़ुरान पढ़ो, सुबह जे पहरन में क़ुरान, शाम जे पहरन में क़ुरान, घरन में क़ुरान, मस्जिदन में क़ुरान, सफर में क़ुरान, हज़र में क़ुरान, रात में क़ुरान, ॾींहं में क़ुरान, पहाड़न ते क़ुरान, हर जाइ ते अवां जे ज़बान ते रुगो क़ुरान हुजे। इन क़ुरान जी बरकत एडी थी जो अल्लाह रब्बुल इज्जत जी मदद ऐं नुसरत जाॾो काॾो नाज़िल पई थिए। अॼु असां बीमार इन जे करे आहियूं, परेशानियुनि जो शिकार इन जे करे आहियूं जो असां क़ुरान पढ़णु छॾे ॾिनो आहे। अॼु असां क़ुरान पढ़णु छॾे ॾिनो आहे ऐं काथे क़ुरान जी तिलावत थिए थी त दिलि सां क़ुरान ॿुधूं बि कोन था। उन जे करे क़ुरान वारनि सां ताल्लुक़ रखो। हे क़ुरान वारा, इन्हनि जी तारीख़ ऐं इन्हनि जी निस्बत जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिले थी। मदरसनि जी तारीख़ ॾाढी वसी आहे, ॾाढी क़दीम ऐं पुराणी आहे, जो पहिरें मदरसे जो बुनियाद दारे अरकम खां थो पए। मुसलमान मर्द ऐं औरतूं मदरसे में अचनि था, आका उन्हनि खे क़ुरान थो पढ़ाए। बाज़ाब्ता तौर ते ॿिए मदरसे जो बुनियाद वादी शैब बिन अबी तालिब में क़ाइम कयो थो वञे। सहाबा अचनि था, क़ुरान पढ़नि था, सहाबियाणियूं अचनि थियूं, क़ुरान पढ़नि थियूं। आका हुकुम थो करे जेको क़ुरान जेतिरो पढ़ो था हाणे घरनि में वञी क़ुरान पढ़ायो। मर्दनि खे हुकुम थो थिए वञो जाथे बि रूए ज़मीन ते फैलिजी वञो, क़ुरान पढ़ायो। मस्जिद नबूवी में बाक़ायदा तौर ते पहिरियों मदरसो अस्हाब सुफ़ा जो चबूतरो क़ाइम थिए थो। हुकुम इहो हो न मदरसे जे शागिर्दनि खे अवां खे रुगो क़ुरान पढ़णो आहे, क़ुरान जी तिलावत करणी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुबारक हदीसूं उन्हनि खे पढ़णियूं आहिनि। हुज़ूर जे फरामीन ते, हुज़ूर जी सुन्नत ते अमल करणो आहे। अॼु बि असांखे हुकुम इहो आहे त क़ुरान पढ़ूं, क़ुरान पढ़ायूं, क़ुरान वारनि सां ताल्लुक़ रखूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन क़ुरान जे सदके हिते बि कामयाब कंदो त उते बि कामयाब कंदो इंशाअल्लाह। उनखे यतलू अलैहिम आयातिही, मिजाज नबूवत इहो त क़ुरान पढ़ो। हे जेके क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि के मामूली बाना न आहिनि। कलाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आहे, जंहिं ज़ात जो कलाम उहा ज़ात बि सभिनी खां आला है। जंहिं ज़ात जो कलाम उहा ज़ात बि सभिनी खां आला है। हे खुद कलाम भी सभिनी कलामन खां आला है। जंहिं पैगंबर जे मथा क़ुरान खे नाज़िल कयो वियो उहो पैगंबर भी सभिनी पैगंबरन खां आला है। जंहिं महीने में क़ुरान खे नाज़िल कयो वियो उहो रमज़ान जो महीनो सभिनी महीनन खां आला है। जंहिं रात में क़ुरान खे नाज़िल कयो वियो लैलतुल क़द्र जी रात खैरुम मिन अल्फ शहर, क़ुरान तो चए इहा सभिनी रातन खां आला है। जिन शहरन में क़ुरान खे नाज़िल कयो वियो मक्को ऐं मदीनो उहे शहर भी सभिनी शहरन खां आला हिन। ऐं जिन हथन क़ुरान लिखियो हुजूर जे मुबारक ज़बान अतहर मां क़ुरान ॿुधी करे जिन कातिबान वही क़ुरान लिखियो, क़ुरान खे तहरीर कयो, उन्हनि किताबत कई। क़ुरान उन्हनि जे मर्तबे खे हीअं थो बयान करे बि ऐदी सफर किरामिम बरर, इहे चमकदड़ हथ आहिनि, इहे आला ऐं अफ़ज़ल हथ आहिनि। इहे हथ बि आला, जिन हथनि क़ुरान लिखियो उहे हथ बि आला। जिन ज़बानुनि क़ुरान पढ़ियो उहे ज़बानूं बि आला। जिन सीननि क़ुरान खे महफूज़ कयो उहे सीना बि आला। हे रब जो कलाम आ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन सां जेका बि निस्बत रखी आ उहा आला ऐं अफ़ज़ल रखी आ। त पोइ क़ुरान वारा बि सभिनी खां आला आहिनि। क़ुरान वारनि खां कोई आला थी नथो सघे, छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन पाकीज़ा कलाम सां जंहिं शइ जी बि निस्बत कई आ उहा आला ऐं अफ़ज़ल आ। त रूए ज़मीन ते हाणे क़ुरान वारनि खां वधीक न को अफ़ज़ल आ, क़ुरान वारनि खां वधीक न को अहमियत जे हामिल आ, क़ुरान वारनि खां वधीक न को मुअज़्ज़िज़ आ, क़ुरान वारनि खां वधीक न को एहतराम जे लाइक़ आ। जेकॾहिं सभ खां वधीक को मुअज़्ज़िज़ मुकर्रमात है क़ुरान वारा हिन, हिननि खां वधीक कोई बि कोन्हे। नारे तकबीर, अज़मते क़ुरान, निस्बते क़ुरान, हामिले क़ुरान, नारे तकबीर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जी निस्बत में जेका भी शइ आंदी आला ऐं अफ़ज़ल आंदी, आला ऐं अफ़ज़ल आंदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जेका भी शइ मिली अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पैगंबर के उहा आला ॾिनी। आला कलाम भी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो त सभिनी कलामन जो सरदार कलामुल्लाह नाज़िल कयो वियो, आला ऐं अफ़ज़ल।
पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस सां जे भी निस्बत रखी अल्लाह रब्बुल इज़्ज़त वो आला अफजल बनाए छड़ी। उन जे करे हुजूर जे सोहबत में हुजूर जी तरबियत में जेके आया उहे आला अफजल हा, उहे आला अफजल हा। मदीने जे मीर जा यार भी आला अफजल हा। हुजूर के जेके यार मिलिया उहे भी आला अफजल। हुजूर के जेके सहाबी मिलिया उहे भी आला अफजल। हुजूर के जेके अज़वाज मुतहरात मिलियूं उहे भी आला अफजल। मदीने जे मीर के जेके शहर मिलिया उहे भी आला अफजल। मदीने जे मीर के जेके पहाड़ मिलिया उहे जबल उहुद ऐं बदर जा पहाड़ भी आला अफजल। जेका जेका शे मदीने जे मीर के मिली आला अफजल ही। हुजूर जे सोहबत में जेके भी आया उहे आला अफजल बणजी विया। उन जे करे ये निस्बत कुरान वारन जी मदीने वाले मीर सां है। कुरान वारन जी निस्बत ॾाढी आला है। कदर कंदा कयो इन कुरान वारन जो, इकराम कंदा कयो इन्हनि जो, इज्जत कंदा कयो इन्हनि जी। जे साईं मूंखे हाणे साईं कारी मुजीबुर रहमान मदनी साहब दामत बरकातुहु में मूंखे हाणे चयो त हिकिड़ो मक़ूलो मशहूर आहे उर्फ़ आम में। माण्हू चवंदा आहिनि अल हाफ़िज़ु कल जाहिल। हिकिड़ो मक़ूलो मशहूर आहे असांजो उर्फ़ आम में, अल हाफ़िज़ु कल जाहिल। हाफ़िज़ माना जाहिल। चङा भला माण्हू बि चवंदा आहिनि। फरमायो त इहो चवण बि क़ुरान जी तौहीन आहे। इहा क़ुरान जी तौहीन था कयो। क़ुरान जी जेको क़ुरान वारनि सां बुग़्ज़ थो रखे माना उहो हिन क़ुरान सां बुग़्ज़ थो रखे। उनजे करे क़ुरान वारनि सां नफ़रत न रखंदा कयो। अव्हांखे पतो ई न आहे हे मासूम ॿार मस्जिद जे फाटल फरासी ते वेही पंहिंजी तोतली ज़बान में क़ुरान पढ़ंदा आहिनि। इन्हनि जे क़ुरान पढ़ण जी बरकत जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरे ॻोठ जे मथां रहमतूं नाज़िल फरमाईंदो। अव्हांखे अंदाज़ो ई न आहे। अव्हांखे अंदाज़ो ई न आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन क़ुरान जी बरकत जे करे हिन पूरी काइनात जे निज़ाम खे हलायो आहे। हे मंज़र अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। हुज़ूर जी हदीस आहे। फरमाई जेको क़ुरान पढ़े थो उनखे अजुर थो मिले ऐं जेको तोतली ज़बान में, तोतली ज़बान अथसि, लुकनत अथसि ज़बान में, सही नथो पढ़ी सघे, अटकी अटकी थो पढ़े पोइ बि पढ़े थो। फरमाई लहू अजरान। इन जे लाइ ॿ अजुर आहिनि। हिकु त क़ुरान थो पढ़े उहो अलॻि अजुर अथसि, ॿियो तोतली ज़बान सां थो पढ़े अलॻि अजुर अथसि। माना जेको तोतली ज़बान सां क़ुरान थो पढ़े अजुर ई वधीक अथसि। असां वटि हिते जेकॾहिं को कोशिशि कंदो न क़ुरान पढ़ण जी खिलंदासीं। यार आवाज़ बेसुरो अथसि यार, तंग करे नी साईं। इहा बि गुस्ताखी आहे, बेअदबी आहे। क़ुरान वारनि जो मक़ाम ॾाढो आला आहे। उन करे इन्हनि हाफ़िज़नि जो, इन्हनि मदरसनि वारनि जो क़दुरु कंदा कयो। हे अवां जे पूरे इलाइक़े जे लाइ रहमत जो ज़रियो आहिनि। हे जेको मदरसे जो मोहतमिम, मौलवी, मुदर्रिस, उस्ताज़ निंड्रू फिटाए गर्मी में, सर्दी में, बुख ते, उञ ते, दर दर ते पिनी फ़क़र फ़ाक़ो खाई इन्हनि शागिर्दनि खे क़ुरान थो पढ़ाए। खुदा जो कसम मक़ाम इन जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ॿुधाए छॾियो त खैरुकुम मन तअल्लम अल क़ुरान व अल्लम। रूए ज़मीन ते इन्हनि खां वधीक को भलो इंसान थी नथो सघे। हुज़ूर इन जो मक़ाम ॿुधाए छॾियो। असां वरी सभ खां कमतर नज़र सां इन्हनि खे ॾिसंदा आहियूं क़ुरान वारनि खे। हाफ़िज़ जी इज़त माना असां वटि पूरी सारी हूंदी आहे। उन करे इन्हनि क़ुरान वारनि जो क़दुरु कयो। इन्हनि कॾहिं कॾहिं इन्हनि मदरसे अची करे इन क़ुरान पढ़ण वारनि तालिबनि जे मथे ते शफ़क़त जो हथु रखंदा कयो। इन्हनि सां गॾु करे वेही करे मानी खाईंदा कयो। इन्हनि खे करे घरों खणी अची करे सुठो खाधो खाराईंदा कयो। अवां क़ुरान वारनि जी इज़त कंदव, अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां जी इज़त कंदो। अवां क़ुरान वारनि खे भलो खाराईंदव, अल्लाह अवां खे भलो खाराईंदो इंशाअल्लाह। छो त रब जो कलाम आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। नाज़िल बि असां कयो आहे, हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि रब रहमान पाण खणी छॾियो आहे। रब रहमान खयो आहे। अल्लाह हिफ़ाज़त जो ज़िम्मो कयो आहे। पोइ हिफ़ाज़त हिननि क़ुरान वारनि जे सदके अल्लाह हिफ़ाज़त थो कराए। त हे मस्जिदूं मदरसा, हे क़ुरान जा हाफ़िज़, हे क़ुरान जा कारी, हे तालिब इल्म असांजे लाइ रहमत ऐं बरकत जो ज़रियो आहिनि। पूरे इलाइक़े जे लाइ रहमत जो ज़रियो आहिनि। मदरसा आहिनि त पोइ क़ुरान जा इहे हाफ़िज़ बि पैदा थींदा रहंदा। मदरसा आहिनि त क़ुरान जा कारी पैदा थींदा रहंदा। मदरसा आहिनि त क़ुरान जी तालीम आम थींदी रहंदी। उन जे करे मदरसनि जो दिफ़ा कयो। मदरसनि सां गॾु बीहो। हर दौर में इन्हनि मदरसनि जे मथां यलगार थी। हर दौर में मदरसनि जे मथां आंगुरियुनि खणण वारा पैदा थिया। हर दौर में मदरसनि खे बंदि करण जे लाइ ज़ोर लॻायो वियो। मदरसनि खे हुकूमती तहवील में वठण जे लाइ ज़ोर लॻायो वियो। हर दौर में मुख़्तलिफ़ हीला ऐं हरबा इस्तेमाल किया विया। पर हर दौर में कायद मिल्लत इस्लामिया, इमामुल मुजाहिदीन, मुफक्किर इस्लाम मौलाना फज़लुर रहमान जे सूरत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर दौर में
अहिड़ा वक़्त जा इमाम पैदा कया जिन मदरसनि जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान ते बरसरे पेकार बीह करे मदरसनि जो तहफ़ुज़ करे ॾेखारियो, मदरसे जी चार दीवारी जो तहफ़ुज़ करे ॾेखारियो, मस्जिदनि जी आज़ादी जो तहफ़ुज़ करे ॾेखारियो। इन्हनि जे वजूद जी बरकत जे करे अॼु मस्जिदूं महफ़ूज़ आहिनि, मदरसा महफ़ूज़ आहिनि, क़ुरान वारा महफ़ूज़ आहिनि ऐं क़ुरान पढ़ण वारा महफ़ूज़ आहिनि। इन्हनि जी बरकत आहे जो जमीयत उलमा इस्लाम जा काबिर उलमा मौजूद। नारे तकबीर। कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान दीनी मदारिस बैत बुलंद करे, दीनी मदारिस ठाई दासी दीनी मदरसा ठाई दासी नारे तकबीर। हर दौर में मुख्तलिफ हर बार अॼुकल्ह सोशल मीडिया ते नओं शो थो हले, हर कंहिं हथ में मोबाइल आहे, सोशल मीडिया हलाइनि था। माई ऐलान कयो त 25,000 ॾींदासीं इमामनि खे। मौलाना साहब जन चयो न खपनि असांखे तव्हांजा 25,000 पाण वटि रखी छॾियो। ख़बर आहे 25,000 जो आसरो ॾेई असल में तव्हां मदरसे में अंदरि दाख़िले जी कोशिश था कयो त इहे मदरसा हुकूमती तहवील में वठूं। ऐं ॿिए ॾींहं ते ई स्पीकर पंजाब असेंबली जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई उहा खणी करे ॿुधो सोशल मीडिया ते पई आहे। उन चयो त सऊदी अरब में जेको ख़ुतबो जुमे जो ईंदो आहे सरकार लिखी ॾींदी आहे, ईरान में ख़ुतबो ईंदो आहे सरकार लिखी ॾींदी आहे, सरकार जी इजाज़त खां सवाइ इमाम काबा बि लफ़्ज़ नथो ॻाल्हाए सघे। चई जॾहिं सऊदी अरब ईरान में ईअं थिए थो त पाकिस्तान में मौलाना जी ॻाल्हि 100% दुरुस्त हुई। असांजो मक़सदु इहो आहे त मस्जिदनि ऐं मदरसनि खे कंट्रोल में वठूं, जीअं असां चऊं उहो थिए। मस्जिदनि मदरसनि खे कंट्रोल करण लाइ हर दौर में अंग्रेज ज़ोर आज़माई कई, अंग्रेज जे गुमाश्तनि ज़ोर आज़माई कई त इन्हनि मदरसनि खे बंदि कयूं, हुकूमती तहवील में वठूं, इन्हनि खे हुकूमती इमदाद ॾेई करे इन्हनि जे गुरबत जो फ़ाइदो वठी करे इन्हनि खे चऊं त बाबा तव्हां पिनी सिनी था खाओ, 25,000 मिलंदा, इज़त सां तव्हां वेठा हूंदव। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां, अचो त मां तोखे इन्हनि मदरसनि में पढ़ण वारनि जी तारीख़ ॿुधायां। इस्लाम जो बाज़ाब्ता जॾहिं पहिरियों मदरसो मस्जिद नबवी में असहाब सुफ़ा जे चबूतरे ते क़ाइम थियो, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियां मुदर्रिस बणिया। रूए ज़मीन ते पहिरे मदरसे जो बाक़ायदा बुनियाद मस्जिद नबवी में असहाब सुफ़ा जे चबूतरे ते पियो। पढ़ाइण वारो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पढ़ण वारो किताब कलामुल्लाह, अल्लाह जो पाकीज़ा कलाम जे जगह ते पढ़ायो पियो वञे मस्जिद नबवी हुई। ऐं पढ़ण वारा हुजूर जा सहाबी हा। उन्हनि जॾहिं क़ुरान पढ़ण शुरू कयो, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू हुरैरा खे चयो, अबू हुरैरा तू इन मदरसे जो नाज़िम मालियात आ, तोखे इन मदरसे में पढ़ण वारनि शागिर्दनि जे खाधे पीते जो बंदोबस्त करणो पवंदो। मुआज़ बिन जबल तू इन मदरसे जो नाज़िम आ, शागिर्दनि जो अचण वञण तुंहिंजे ज़िम्मे हूंदो लिखंदे। जनाब अबू हुरैरा चए थो शाम जो वक़्तु थींदो हो, मां मस्जिद नबवी मां निकिरंदो हुम, बागात में वेंदो हुम, खजूर जा बागात हा, सहाबा वटि वेंदो हुम। असहाब सुफ़ा जे चबूतरे ते पढ़ण वारनि शागिर्दनि जे लाइ इमदाद खपे। पोइ को खारक जो खजुनि मां खोशो पटे ॾींदो हो, के थोरियूं खारकूं ॾींदो हो, को मुठ भरे ॾींदो हो, को केतिरियूं खारकूं ॾींदो हो, खणी ईंदो हुम। अची करे असहाब सुफ़ा जे शागिर्दनि खे ॾींदो हुम त हे खाओ, पाण में तक़सीम कयो। काथों खीर जो प्यालो खणी ईंदो हुम, ॾींदो हुम त हे खीर जो प्यालो पियो। काथों मानी खणी ईंदो हुम, उन्हनि खे ॾींदो हुम त हीअ मानी खाओ। मां जॾहिं मदरसनि जी तारीख़ ते नज़र कई, इस्लाम जे पहिरें मदरसे जे शागिर्दनि जे जेकॾहिं खाद खुराक जो बंदोबस्त कयो वियो त उहो बि सहाबा चंदे जी सूरत में, सहाबा बागात में वञी करे खारकूं गॾु करे उन्हनि जे लाइ खाद ऐं खुराक जो बंदोबस्त कयो हो। बेनियाज़ थी करे दुनिया खां, बेनियाज़ थी करे माल खां, बेनियाज़ थी करे दुनिया जे फिकरात खां उन्हनि क़ुरान जी तालीमात खे आम करण जे लाइ महिनत कई हुई। तॾहिं क़ुरान दुनिया जे कुंड कुड़स ताईं वञी करे पहुतो, क़ुरान जो पैगाम पहुतो, क़ुरान जा कारी पहुता। अॼु बि जेकॾहिं मदरसा उन ई सिलसिले ते हलंदे, उन ई आज़ादाना तरीक़े सां फ़ख्र फ़ाका ते गुज़ारो करे पढ़नि था त क़ुरान जूं शाखूं वधनि थियूं, क़ुरान जा कारी वधनि था। उन जे करे हुकूमत वारो अवां हिननि जो फ़िक्र करणु छॾे ॾियो। हिननि जो फ़िक्र रब रहमान पाण खणी छॾियो आहे। हिननि खे रिज़्क़ पहुचाए थो त रब रहमान पाण पहुचाए थो। उन जे करे अवां खे हिननि हाफ़िज़नि आलिमनि इमामनि जो फ़िक्र करण जी ज़रूरत न आहे। हिननि जो फ़िक्र अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण करे थो। मदरसनि जी तारीख़ आई आहे। उन वक़्त बि सहाबा चंदो करे
असाब सुफ़ा जे शागिर्दनि खे खाधो खुराक पहुचाईंदा हुआ। अॼु बि उहो ई ज़मानो अक्सर मदारिस में चंदे ते था हलनि सभु मदरसा, उन करे असांखे हुकूमत इमदाद पहिरियों बि रद्द कईसीं, हाणे बि बबांगे दुहुल रद्द था कयूं। क़ाइद मिलत इस्लामी जिन बयान खे अची हुननि वावेला शुरू कया आहिनि पेट में मरोण, छो त उन्हनि खे ख़बर आहे त मौलाना जी ज़ात जेसि ताईं आहे तेसि ताईं को मदरसनि जी तरफ़ मेरी अखि खणी बि नथो ॾिसी सघे। इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ाइद मिलत इस्लामिया खे उम्र ख़िज़री अता फरमाए। उन्हनि जो वजूद असांजे लाइ वॾी नेमत आहे। जमीयत उलमा इस्लाम जो वजूद असांजे लाइ वॾी नेमत आहे। उनजे करे अकाबरीन उलमा सां मोहब्बत कयो, उन्हनि सां कुल्लो कुल्ले में मिलाए बीहो, उन्हनि जा ॿांह ॿेली बढिजो। इहे आहिनि त पोइ मस्जिदूं ऐं मदरसा बि क़ाइम आहिनि, मस्जिदूं मदरसा क़ाइम आहिनि त पोइ क़ुर जा कारी हाफ़िज़ पैदा थींदा रहनि था ऐं क़यामत जी सुबुह ताईं इंशाअल्लाह पैदा थींदा रहंदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला इन्हनि मस्जिदनि मदरसनि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुर पढ़ण वारनि पढ़ाइण वारनि जी हिफ़ाज़त फरमाए। मां जेको चयुमि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।